अंब जी सीज़न हली रही है। जुमा बाज़ार में अंब तव्हांखे ॾेखारियां ऐं कहिड़ा अंब घणा खपंदा आहिनि उहे बि हिन खां पुछंदासीं अंबनि वारे खां। हे अंब तव्हांजी नज़रुनि जे आॾो आहिनि, वेझे खां तव्हांखे ॾेखारियां। वाह वाह ज़बरदस्त सेटिंग हिननि जी बहितरीनु आहे। अंब बि लाजवाब, ख़ुशबू जेकी अची रही आहे उहा लाजवाब अची रही आहे। हे पेटियुनि में ऐं टोकरियुनि में ही भाउ खणी आया रेडी थी लॻाए अथई। अस्सलाम वालेकुम भैया, कौन कौन से आम है? वाइट चौसा है, लंगड़ा है। वाइट चौसा कौन सा? ये वाइट चौसा। अच्छा, और लंगड़ा ये लंगड़ा मुल्तान शरीफ का चौसा। सही। और ज़्यादा कौन सा चलता है आम जो लोग पसंद करते हैं? लोग पसंद करते हैं वाइट चौसे को। बड़ चौसे को? मुल्तान शरीफ का चौसा है। अच्छा, यही वाला पसंद करते यही हैं। वाला पसंद है। किस तरह किलो? किलो 180 रुपये किलो है। अच्छा, माशाल्लाह चीज़ बहुत अच्छी चीज़ है। ये रात तक बिक जाएगा इंशाल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह। दुआओं से बिक जाएगा। हाँ, खुशबू तमाम लाजवाब आ रही है, तमाम ज़बरदस्त। जुमा बाज़ार लगा हुआ है। देखो ये कितना पेटी में कितना किलो होता है? पेटी में 9 किलो होता है। 9 किलो? सही, ज़बरदस्त। अदाई 9 किलो पेटीअ में हूंदो आहे ऐं 180 रुपए में किलो खपाए थो। ऐं हीउ जुमा बाज़ार में लॻाए राति ताईं हिन जो माल खपी वेंदो। सो ही नौजवान भी अॻियां भी पेटियूं ख़ाली कयूं थी, हे पेटियूं भरियल पयूं अथसि अञा। खैर चाचा, ख़ुशि? तबियत सही आहे साईं? ही जुमा बाज़ार हेॾां आहे बिलावल अबड़ो साहब शिकारपुर जो, ऐं हेॾां चाचो डोकिरीअ जो छापरियूं वग़ैरह जेको आहे सेल कंदो आहे। हींअर ॾेई वेंदो, शाम जो पैसा वठी वेंदो, हींअर लिखाई कंदो बुक ते। सो ही जुमा बाज़ार। माटर छा हाल आहे? ख़ुशि? केरु? तबियत सही आहे? इहा ख़ैर लो पिया, हिकु बोरी अथई या बसि? अच्छा, रेडी ही माना पोजीशन जे हिसाब सां हिकु बोरी थो खणे। सही आहे, माल होॾे लथो पियो अथई या? सही आहे। हिकिड़ो रेड़ो लॻंदो? ॿ? हलो ठीकु आहे ठीकु आहे, वाह महिरबानी साईं। हे बि पटाटनि बसरनि जो स्टॉल हलंदो आहे। सो हे ॾिसो दोस्तो, हीअ आहे असांजो भाउ नबी बख़्श जेको खणी ईंदो आहे दरसाणे छने खां माल, जेके मां तव्हांखे ॾेखारियां। हे लीमा, तूरियूं ऐं भिंडियूं, टमाटा। ॿियो कोई आइटम आहे? बसि इहो ई? ॿी सब्जी लॻाईंदा न नबी बख़्श भाउ? सही सही। सो ही बि हिते स्टॉल हलंदो आहे जुमा बाज़ार में। ऐं राति 7-8 में ताईं शाम जो माल ख़तमु थींदो न नबी बख़्श भाउ? सही, ज़बरदस्त। हे तूरी सेटिंग हले थी। हे हुनजो फर्ज़ंद आहे जेको गॾु हूंदो आहे हुन सां गॾु। हे त माल लॻाए हलियो वेंदो, पोइ हुन फर्ज़ंद संभालींदो। हे ताज़ा ताज़ा लीमा, ख़ुशबूदार। कलर हिन में जेको आहे थो जेको मिलायो वेंदो आहे पंहिंजो कारपेट न भाउ, कलर कढंदा आहिनि। इहे वण जा ई पकल आहिनि न, हिन में कारपेट न आहे पयल। सो हिन जे लाइ ही माना पंहिंजो कलर हथनि, हिन जो ज़ाती कलर रस वारो है न। सही, वाकई वाकई। हे ॾिसो, हे बाक़ाइदे हिन में रस आहे, ख़ुशबू बि लाजवाब आहे। न ईअं वीडियो भरियां थो पियो। सो ही तोरे लॻाइनि था पिया जुमा बाज़ार में। हे बि मौजूदु आहिनि, पंहिंजी रोज़ी कनि था बचड़नि जी। दोस्तों, हीअ आहे असांजो इमरान शेख साहब भाउ जेको सूज़ी की लॻाई अथई हिते। चांवर ऐं अलाह तव्हांजो भलो करे। भाउ छा हाल आहे? ख़ैर तबियत सही आहे? हा, गरम मसालो लॻाईंदो, चांवर, दालियूं वग़ैरह ऐं ॿिया बि मसाला जेके भाॼियुनि में इस्तेमालु थींदा आहिनि। अधु मुनो कलाकु हिन जो लॻंदो, छो जो टेबलूं हे सेट कनि था पिया। अधु मुनो कलाकु लॻंदो। ऐं सूज़ी मां तव्हांखे ॾेखारियां हिन जी फुल। ही भाउ जी सूज़ी आहे जंहिंते चांवर, मसाला, गरम मसाला, ऑयल वग़ैरह लॻल आहे। हे सूज़ी फुल लोड आहे। ऐं ही अधु मुनो कलाकु लॻंदो हिनखे स्टॉल सेट करण में, जेको अञा ताईं हे भटियूं भटियूं लॻाए थो पियो अधो। इमरान शेख साहब जेको लाड़काणे जो आहे। छा हाल आहे भाउ? ख़ैर? ख़ुशि? तबियत सही आहे?
इधर ऐसे घुमा, मेरी नहीं बनाना मेहरबानी, उधर मेरी बना था, मैं देखना फिर मैं घुमा उस तरफ।